मालूमात छा जोड़े अदा हिन ॻोठ जे बारे में कुझु ॿुधाईंदव असांखे? जी साईं आगे ॿुधाईंदासीं। असांजे ॻोठ में का बि सहूलियत न आहे रही, न असांजे पाणी जी सहूलियत आहे, न का स्कूल ठहियल आहे जीअं असांजा ॿार पढ़ी सघनि, तालीम वठी सघनि। असांखे ॿियो कुझु बि न घुरिजे, असांखे स्कूल खपे, पाणी खपनि, असांखे हिते का शइ मौजूदु न मिली आहे। थोरो हरे ॻाल्हाए रेल में वञी आहे न न उहो साईं को मसइलो कोन्हे। असां ग़रीब आवाम माण्हू अटे में ॿधियल आहियूं। असांखे ॿियो कुझु बि न खपे, पाणी सहूलियत ऐं स्कूल ठाराए ॾिन असांखे। असांजी इहा ई अपील आहे, गुज़ारिश आहे, असांखे इहा शइ खपे। अच्छा तव्हां पार्टी कंहिंजी आहे, कहिड़ी पार्टी में इहे स्कूल आहे हिते ॻोठ में कंहिंजी पार्टी आहे जेकी माना अॻुवाणी केर थो करे, की पीपल्स पार्टी आहे या इमरान खान आहे या नवाब शरीफ़ आहे, कंहिंजी पार्टी में आहे, कंहिंखे था वोट ॾियो ऐं हिते अॻुवाण केरु जेको माना वोट वठण जे लाइ ईंदो आहे? अॻुवाण त हिकिड़ा असांजा मीर आहिनि, उन्हनि खां पोइ मीराबाद जा कौंसल उहे वोट असांखां हितां वठी वेंदा आहिनि। असांजे ॻोठ में को बि अहिड़ो कोन्हे जो असांजी ॿी इलेक्शन में असांजे ॻोठ जो कमु वमु कराए। असांजा उहे अच्छा हीअ जेके माना तव्हां खां वोट वठी वेंदा आहिनि, कॾहिं कमु कुझु करायो सम्झि मिड़ी के जेको माना सालनि खां पोइ कंहिंखे नलका वलका जेके मंज़ूरु थिया या सोलर मंज़ूरु थिया, पर अव्हांजे ॻोठ में का लाइट वाइट जो को माना अहिड़ो को सिस्टम आहे? न साईं का शइ कोन्हे। असांजी 7-8 साल जो ओले थंबा बंबा किरी पिया आहिनि, का शइ बि कोन्हे, न सोलर न प्लेटूं। जे इहे मिलनि बि थियूं त इहे खपायो खाए जॾहिं न असांखे का शइ कोन ॾिन। बोर्ड आई उन में बि असांखे हिकिड़ो हिकिड़ो कंबल ॾिनऊं, जंहिंमें असांखे ॿियो का शइ कोन्हे। हिकिड़ो हिकिड़ो नलको 10 घरनि खे हिकिड़ो हिकिड़ो नलको ॾिनऊं। असांजे अंदाज़ खां असां बीमार माण्हू इन पाणी वजूद था, पाणी अहिड़ो आहे खारो सफ़ा। ॾिसी रहिया उहो ॻोठ वारियासीं में असां ख़बर वरिती त भाउनि जो चवणु हो त माना असांखे काफ़ी साल थिया आहिनि का शइ जो न ॾियणु न वठणु गवर्नमेंट जी स्कीम आहे, पर अॼु तक ताणी असांजो को माना हीउ स्कूल बि ठहियो आहे, हिन खे काफ़ी टाइम थियो आहे कमु कंदे, पर इन स्कूल में बि माना जेको सो को न ऑफिसर थो अचे न ॾिसण जे लाइ, न हिन स्कूल जी भराई, न ॿार पढ़ण जो हिते को सिस्टम। ऐं असांजी इहा ई गुज़ारिश, असीं त मिड़ई हिकिड़ा मामूली सोशल वर्कर थिया आहियूं ऐं असांजी इहा ई जेके वॾा वॾा वर्कर आहिनि जेके सोशल मीडिया जा आहिनि कमु कंदड़, उन्हनि खे इहा ई अपील आहे त असांजो कुझु पासो वठो ऐं असांखे महिरबानी करे में ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।